नाज़रीन, ताकि एक अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त भान सईदाबाद लॻ ॻोठ नंगर खान विरोही में 14 साला नौजवान शाहिद वल्द फ़हीम विरोही ढंढ में विंझंदे ॿुॾी फोत। लाश घर पहुचण ते कोहराम वतल। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेवण भरिसां ॻोठ झांगारा में अॻूणे यूसी चेयरमैन गुलाम हुसैन शाह ऐं संदसि पुटु नींगर खे मरणी करे छॾियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॼामशोरो एसएसपी मोहम्मद अनवर खैतरान जो दरगाह कलंदर शहबाज़ जी मज़ार ते सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो। सिक्योरिटी सख़्त करण जी हिदायत, ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी सख़्त चेकिंग करण, शकी माण्हुनि में नज़र में रखियो वञे, दरगाह में एसओपीज़ ते अमल करण जी हिदायत। हिन वधीक चयो त अमन बहाल करण पुलिस जो अवलीन फ़र्ज़ आहे। आवाम जी जान माल जी हिफ़ाज़त पुलिस जी ज़िम्मेवारी आहे।